ऐं उन खां पोइ दोस्तो हाणे पाण थोरी रोशनी विझंदासीं पटके ते। पटको बि हिकिड़ी अज़ीम दस्तार आहे ऐं पटको सिर्फ़ु महज़ उहो कपिड़े जो टुकड़ो कोन्हे जेको पाण टोपी पायूं था या करियूं था मथे ते वेड़े छॾियोसीं, मथो ढके छॾियोसीं। पटके जो जेको आहे सो किरदारु उहो कोन हूंदो आहे। पटके जो किरदारु जेको आहे, पटके जी जेका अहमियत आहे उहा हिकिड़ी तमामु घणी बुलंद जेका आहे सा रखी वई आहे। पटको उहा शख़्सियत पाए सघे थी जेको को राज हुजे, पंहिंजो चङो मुड़ुसु जेको आहे सो चूंडींदी आहे, उनखे उहा दस्तार जेका आहे ॿधाई वेंदी आहे ऐं उहे राज जा चङा मुड़ुस ईंदा आहिनि ऐं उहे हिकिड़ो हिकिड़ो थी उनखे वर ॿधाईंदा आहिनि। उहे छो ॿधाईंदा आहिनि? इन जे करे ॿधाईंदा आहिनि त उहो पटको हुननि उनखे पारायो आहे, हुननि पंहिंजो चङो मुड़ुसु उनखे चूंडियो आहे, पंहिंजो अॻुवाण उनखे चूंडियो आहे। ऐं पटको पाइण खां पोइ जेको वज़न उन मुड़ुसु माण्हू ते या उन मर्द ते अचे थो ऐं उनजा फ़राइज़ जेके हूंदा आहिनि, उनजा हक़ीक़ी जेके फ़राइज़ आहिनि जेके उहे ईअं आहिनि त हुनजा जेके राज जेको हुनजो आहे, उनजी रैयत जेका आहे, उनखे का तकलीफ़ थिए ऐं ॿियो को झेड़ो झगड़ो थिए या का अहिड़ी मुसीबत उन्हनि ते अचे, माशी हिसाब सां को अहिड़ो वाक़ियो उन्हनि ते पेश अचे त उनखे जेको सो जेको पगदार हूंदो आहे उनजो इहो ज़ाती फ़र्ज़ु मञा आहे त मञा उन्हनि जी फ़िलाह करे हुननि जे बहबूद जे लाइ जेको आहे सो उनखे किरदारु अदा करिणो आहे, कोशिशूं करणियूं आहिनि ऐं हुननि जा जेके मसाइल आहिनि उन्हनि खे जेको आहे सो हिकिड़ो मुनसिफ़ाना नमूने ते जेको आहे सो हल करणु उन पगदार जो फ़र्ज़ु आहे। इहो पटके जो जेको मक़ाम जेको आहे सो आहे, मर्तबो आहे उनजो। ऐं ॿियो वरी इहो बि आहे त पटको चवणी में पाण वटि चवंदा आहिनि त सिंधी में हिकिड़ो मुहावरो आहे त मुड़ुसु भाड़ियो त पटको ई ॿाहिरि। उन मुहावरे मां ॾिसिजे त माना जेको कमज़ोर हुजे, जंहिंजी ज़रूरत न आहे, क़ाबिलियत जंहिंमें न आहे, त उन ते मिड़े पटको ॿाहिरि जो पियो आहे, ॿियो मिड़े ख़ैरु आहे। सो दोस्तो हिकिड़ो इहो मञा कढिजे ऐं ॿियो वरी इहो बि ॾिसिजे त पटको जेको आहे सो उहो सिर्फ़ु मर्द ई पाए सघे थो, उहो मर्द ई पाए सघे थो। औरत जो हिकिड़ो मख़सूस किरदारु आहे। औरत खे जेका आहे हिकिड़ी बुलंद मक़ाम ते जेको आहे सो इस्लामी नज़रिए सां ॾिसिजे, रिवायतनि में ॾिसिजे, असांजे कल्चर जे हिसाब सां ॾिसिजे त औरत जो हिकिड़ो बुलंद मक़ाम आहे, पर उहो उन हद ताईं आहे त हू जेको आहे सो पंहिंजो जेको फ़र्ज़ु आहे, पर्दो आहे, उन मंझि जेको आहे सो पंहिंजो कमु करे सघे थी। ऐं अॼुकल्ह त तमामु घणी तरक़ी थी वई आहे, दुनिया चेंज थी वई आहे, रिवायतूं जेके आहिनि उहे अलॻि अलॻि मुख़्तलिफ़ क़िस्मनि में विराइजी वियूं आहिनि, पर बुनियादी जेके शयूं आहिनि उहे बरक़रार रखण ई जेको आहे सो बहितर जेको सो अमल थींदो। ऐं ईअं कोन थो चवां जेको आहे सो औरत जेका आहे त ईअं नथी करे सघे या ऐं औरत जे न ई ख़िलाफ़ु आहियां, न ई उनखे मुनाफ़िक ॻाल्हि कंदो। औरत जेका आहे सा मुआशिरे जो हिसो आहे, मुआशिरे जे लाइ करे सघे थी जेको आहे सो औरत जो वॾो किरदारु रहियो आहे।